नाज़रीन, मंछर-ढंढ में पानी की सतह में चाड़ अचण सबब यूनियन काउंसिल बाजार में सब खां वॾी आबादी रखंदड़ ॻोठ अब्दुल रहमान मल्हा मुकम्मल पानी हेठि अची वियो आहे। ॿोॾि सबब 200 खां वधीक घर ड्रही पिया आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था सेवण मां गुलशेर बलोच जी रिपोर्ट। मंछर-ढंढ में पानी की सतह में चाड़ अचण सबब यूनियन काउंसिल बाजार में सब खां वॾी आबादी रखंदड़ ॻोठ अब्दुल रहमान मल्हा मुकम्मल पानी हेठि अची वियो आहे। ॻोठ अब्दुल रहमान मल्हा में 200 खां वधीक घर ड्रही पट पइजी विया आहिनि, जॾहिं त केतिरा ई ॻोठाणा अञा ताईं पाणीअ में फाथल आहिनि। मंछर जे पाणीअ में फाथल ॻोठाणनि जो राशन पिणु ख़त्म थी वियो आहे। सिंध हुकूमत ऐं ज़िले इंतिज़ामिया जी नाअहलीअ सबब फाथल ॻोठाणनि खे न राशन फराहम कयो, न ई उन्हनि खे महफ़ूज़ हंधि ॾांहुं मुंतक़िल करण जो को इंतज़ाम कयो वियो आहे। ॻोठाणा खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। कुछ भी कोन कयो आहे हुकूमत, पंहिंजी मदद ख़ुदा कंदुनि, बाक़ी ॿी मदद का बि कोन्हे का। ऐं ॻाल्हि रही त उन्हनि वीचारा अहिड़ा परेशान जो घिड़ियो अचो, पोइ 2 किला वठो अटे जा, पोइ को अधु किलो हुनखे थो ॾिए, अधु किलो हुनखे ॾियो। इहा मदद आहे हिक ॿिए जी पाण में। को बि ऑफिसर का सरकार जा को बि असां खोड़ वॾेरो माण्हू सियासी माण्हू को बि न आयो आहे। ॾिसनि पिया सभु त मल्हा बिरादर जी तबाही थी चुकी आहे, दरबदर आहिनि, परेशान आहिनि, खाइण लाइ न आहे, पीअण लाइ न आहे, रहाइश न आहे, सभु ॾिसी रहिया आहिनि, सभिनी खे ख़बर आहे, पर को बि वञे थो, को बि मदद नथो करे असांजी। जेको ग़रीब वञे थो उनखे चवे थो त जेकर मूंखे वोट ॾियो त ठीकु आहे, मां तव्हांखे ॾियां थो। साईं छा थिए, कुझु बि हुकूमत करे कोन थी, त पोइ हाणे कहिड़ो असां चऊं छा करणु खपे। अंदरि जेके तव्हां पाण ॾिसी आया आहियो अञा ताईं पाणी में वेठा आहिनि, हुननि खे खाइण लाइ ई राशन कोन्हे, उहो ग़रीब बचड़े वाले पिया दाऊं कनि, का बि हुकूमत पोवारी करे कोन थी। मल्हा त सभु ॿुॾी विया आहिनि, पर ॿिए बि क़ौमूं ॿुॾियूं आहिनि। झांगरा यूसी आहे, बाजारा यूसी आहे, भूबग यूसी आहे, जाफराबाद यूसी आहे, हड़े यूसियूं तव्हां जूं आहिनि। तव्हां कुझु ध्यानु कयो, ईअं न कयो, रुॻो अखियूं न ॿूटियो, वोटनि जी ॻाल्हि हींअर न कयो ऐं माण्हुनि जी मदद कयो। अञा ताईं काफ़ी माण्हू पंहिंजे घरनि में मौजूदु आहिनि। 8 खां 7 फुट पाणी मौजूदु आहे, न इन्हनि खे राशन मिलियो आहे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हिते यूसी बाजारा में पीपल्स पार्टी वारा अञा बि सियासत कनि पिया। मनपसंदि माण्हुनि खे तंबू ॾिना पिया वञनि, राशन ॾिनो पियो वञे। ख़ुदा कुझु रहम कयो, तव्हांखे बि मरणो आहे, हिन महिल त सियासत न कयो। ॻोठाणनि सिंध हुकूमत खां मायूस थी पाक फ़ौज ऐं सरहदी वारनि खां मुतालबो कयो त फाथल ॻोठाणनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल करे राशन फराहम कयो वञे। कैमरामैन इमरान बलोच सां गॾु गुलशेर बलोच, आवा TV न्यूज़, सेवण शरीफ़।